सिजावल मावा के खबर ॾींदा हलूं शीतलदास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल ज़िला पुलिस SSP सिजावल अब्दुल खालिक पीरज़ादो जे हुकुम ते ॾोहारनि ख़िलाफ़ घेरो तंग करे छॾियो आहे। बदीन कराची ठटो शाह यकीत ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता ॾोहनि खां पाक थी विया। हफ़्ते अंदर 9 बदनाम ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार बैदि बदीन जेल मुंतक़िल। SSP सिजावल जे हुकुम ते CIA सिजावल जे इंचार्ज ग़ुलाम क़ादिर राहू पोटो सिजावल SHO साजिद जमाली पुलिस अटालन साण करे मुख़्तलिफ़ मंशा जे अॾनि आकड़ा पर्ची ऐं ॾोह में मुलविस रूपोश ॾोहारनि वकार मेमण मोटू पारेड़ी मुलज़िम मुश्ताक उर्फ़ PK गुजरू मल्लाह समेत 20 ॾोहारनि खे गिरफ़्तार करे वटाइनि। मस्जिद सिद्दीक़े अकबर मां चोरी थियल सामान समेत वॾे तइदाद में मंशा ते बरामद करे केस करण बैदि जेल उमाणे छॾियो आहे। अहिड़ियुनि कार्रवाइयुनि खां पोइ सिजावल ज़िले अंदरि अमन अमान क़ाइमु थी वियो आहे। सिजावल शाह बंदर मीरपुर भठोरो जाती जे अवाम SSP सिजावल अब्दुल खालिक पीरज़ादो जी बहितरीन कारकर्दगीअ ते ख़िराज तहसीन पेश कंदे थोरा मञिया आहिनि।